बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट। शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल जी तरफ़ खां तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, पाण चौथे दर्जे जी साइंस जे हिस्से ॿिए में तव्हां सां मुखातिब आहियां। पहिरें हिस्से में पाण पहिरियों चैप्टर कंप्लीट कयो। ॿिए हिस्से में कोशिशि कंदासीं त पाण 6 बाब कंप्लीट कयूं, त जीअं टियों हिसो वरी असां 7 खां वठी 10 बाब ताईं चौथों दर्जे जो कंप्लीट कयूं 3 हिसनि में। ऐं इंग्लिश में जेको क्लास रखियो आहे उन में बि मैडम तक़रीबन 6:30 जेके चैप्टर आहिनि कंप्लीट कराए चुकियूं आहिनि। हिकु ॿी बि अहम क्लास शुरू करण खां पहिरीं हिकु ॿी अहम ॻाल्हि ॿुधाईंदी हलां त मां तव्हांखे चयो हो त बेटा सिंधी में साइंस जो क्लास रखण जो इहो मतिलबु हरगिज़ न आहे त असां इंग्लिश में क्लास बंदि कंदासीं। इंग्लिश में क्लास हलंदो, उन खां पोइ सिंधी में बि हलंदो। जेके ॿार इंग्लिश में पढ़णु ॾिसणु चाहिनि था उहे इंग्लिश में पढ़नि, जिन खे जेके सिंधीअ में पढ़णु चाहिनि था उहे सिंधीअ में पढ़नि। पर मां इवन पर्सनली एडवाइस कंदमि त अगरि कंहिंजी इंग्लिश तमामु सुठी आहे त इट्स ओके, न त सिंधी कुझु ॻाल्हि अगरि सम्झ में नथी अचे त सिंधी वारे क्लास खे थोरो टच ॾींदा कयो। त तव्हां ईअं सम्झो त सिंधी वारो जेको साइंस जो क्लास आहे उहो इंग्लिश जी ट्रांसलेशन आहे ऐं कुझु हुन में अञा बल्कि थोरी वधीक बि ॻाल्हियूं आहिनि ऐं थोरो डिटेल में आहे। जेकॾहिं इंग्लिश में कंहिंखे एतिरो प्रॉपरली नथो सम्झ में अचे, इंग्लिश में बि साइंस हलंदी, सिंधी में बि साइंस हलंदी। नो डाउट असांखे थोरो एक्स्ट्रा वर्क करिणो पए थो, पर डज़ंट मैटर। ठीकु आहे, हाणे अचूं था क्लास तरफ़। बाब ॿियों, जानदारनि जूं ख़ासियतूं ऐं ज़रूरतूं। जानदार छा खे चइजे थो? साह वारी शइ खे जानदार चइजे थो। जानदारनि जी ज़रूरतूं कहिड़ियूं आहिनि? हवा, पाणी, खाधो ऐं सिज जी रोशनी वग़ैरह जानदारनि जूं ज़रूरतूं आहिनि। जानदारनि जूं ख़ासियतूं कहिड़ियूं आहिनि? साह खणणु, वॾो थियणु, चुरपुर करणु ऐं नस्ली वाध वेझ करणु जानदारनि जूं ख़ासियतूं आहिनि। क्वालिटीज़ ऑफ लिविंग थिंग्स। ठीकु आहे, जानवरनि ऐं ॿूटनि में के बि 3 फ़र्क़ु ॿुधायो। जानवरनि ऐं ॿूटनि में फ़र्क़ु इहो आहे त जानवर हिकु हंधि खां ॿिए हंधि ताईं आसानी सां चुरी पुरी सघनि था, पर ॿूटा चुरी पुरी नथा सघनि। जानवर पंहिंजो खाधो पाण तयारु न करे सघंदा आहिनि, पर ॿूटा पंहिंजो खाधो पाण तयारु कंदा आहिनि। जानवर 24 कलाक ऑक्सीजन इस्तेमालु कंदा आहिनि ऐं कार्बन डाइऑक्साइड ख़ारिज कंदा आहिनि, जॾहिं त ॿूटा ॾींहं जो ऑक्सीजन ऐं राति जो कार्बन डाइऑक्साइड इस्तेमालु कंदा आहिनि। उन खां पोइ आहे वसफ़ूं छा आहे, जेको मैडम तव्हांखे इंग्लिश में ट्रेट्स पढ़ायो हुयो। ठीकु आहे, जेकी ख़ासियतूं ॿारनि में वालदेन खां मुंतक़िल थियनि थियूं तिन खे मीरास या वसफ़ूं या ट्रेट्स चइबो आहे। उन खां पोइ आहे त वारनि ऐं चमड़ी जो रंग। अच्छा, मिसाल तौरु कहिड़ियूं आहिनि जेके असांखे माउ पीउ खां जेके शयूं या ख़ासियतूं मुंतक़िल थियनि थियूं या मीरास में मिलनि थियूं, उहे मां चयो त हिते तव्हांखे थोरो डिटेल में सम्झणो। मिसाल तौरु वार, चमड़ीअ जो रंग, अखियूं, रत जो ग्रुप, ठीकु आहे, नक ऐं चप वग़ैरह जा जेके फीचर्स हूंदा आहिनि फिज़िकल ऐं इवन ब्लड ग्रुप्स जेके आहिनि उहे असांखे माउ पीउ खां विरसे में मिलंदियूं आहिनि। उन खां पोइ आहे त ज़िंदगीअ जो चकर छा खे चइबो आहे? वाध वेझ जा कुझु मरहला तइ करण खे ज़िंदगीअ जो चकर चइबो आहे। पोपट जे ज़िंदगीअ जा कहिड़ा मरहला आहिनि? आनो, ठीकु आहे, मैडम बि तव्हांखे ॿुधायो, आनो, सोबट ऐं कैटरपिलर। ठीकु आहे, प्यूपा, पोइ मुकमल पोपट। त पोपट जे ज़िंदगीअ जा इहे कोई 4 मरहला आहिनि जेके कंप्लीट थियण खां पोइ पोपट पंहिंजी मुकमल शक्ल में अचे थो या मुकमल ज़िंदगी में अचे थो। उन खां पोइ आहे बाब 3, खाधो छो ज़रूरी आहे? खाधो असांखे तवनाई ऐं ॿिया। अच्छा, बाब 3 जो जेको आहे टॉपिक आहे खाधो ऐं सिहत, फूड एंड हेल्थ। हीअ बि थोरो इम्पोर्टेंट आहे इलाही। खाधो छो ज़रूरी आहे? खाधो असांखे तवनाई ऐं ॿिया ख़ुराकी जुज़ा मुहैया करे थो जेके असांजी वाध ऐं सिहत लाइ ज़रूरी आहिनि। खाधे जा ग्रुप कहिड़ा आहिनि? खाधे जा मुख्य 5 ग्रुप आहिनि। निशास्तो, लहमियात या प्रोटीन, ठीकु आहे, मैदनियात ऐं विटामिन्स। ठीकु आहे, निशास्तो, लहमियात, प्रोटीन ऐं मैदनियात, मिनरल्स एंड वाइटामिन्स। सणभ, ठीकु आहे, फैट या चर्बी, सणभ या चर्बी हुनखे फैट चइबो आहे। उन खां पोइ आहे त खाधे जे मुख्य ग्रुपनि जूं जेके आहे सो ख़ासियतूं कहिड़ियूं आहिनि? खाधे जे हर ग्रुप जी पंहिंजी अलॻि ख़ासियत आहे जंहिंजी जेका हेठि बयानु कजे थी। हीअ मां थोरो तव्हां सम्झो त हिकिड़ो मुकमल डाइट चार्ट आहे, न सिर्फ़ु तव्हां ईअं सम्झो त हीअ तव्हांजे PST GST जे टेस्ट लाइ कमु ईंदो। थी सघे थो अच्छा हिन मां इन लाइ थी ॾियां
त सणभ असांखे कहिड़नि शयुनि मां मिले थो, वाइटमिन्स कहिड़नि मां मिले थियूं, मैदनियात कहिड़नि मां मिले थो, या प्रोटीन्स कहिड़नि शयुनि मां मिले थो। तव्हांखे मैडम बि पढ़ायो हुयो इहो, पर ईअं आहे की ही असां हिन खे नॉर्मल लाइफ में बि अप्लाई करे सघूं था न, त कहिड़ियूं शयूं किथां मिलनि थियूं। असां सभिनी खे चङी तरह ख़बर हूंदी आहे, पर वरी बि ऐं उन जा कम बि त कहिड़ा कहिड़ा आहिनि। निशास्तो असांखे अनाज मां मिलंदो आहे ऐं उहो तकड़ी तवनाई मुहैया कंदो आहे। उनखां पोइ लहमियात गोश्त, खीर, बेज़े, मटर, दालियुनि मां ठीकु आहे मिलंदो आहे। उहे बदन जी वाध ऐं टिश्यूज़ जी मरम्मत कंदा आहिनि। सणभ फैट तेल मां, मखण मां, माजरीन वग़ैरह मां, ऐं उहो बि बदन खे तवनाई बि मुहैया करे थो ऐं गरमाइश पहुचाए थो। वाइटमिन्स इलाही इम्पोर्टेंट, जंहिंजे कमी जे करे मुख़्तलिफ़ डिज़ीज़ जे थियण या न थियण जा अंदेशा रहनि था। वाइटमिन्स असांखे मेवनि मां मिलनि थियूं, भाॼियुनि मां मिले थी, खीर मां मिले थी, गोश्त मां मिले थी, मच्छी मां मिले थी, ख़ुश्क मेवनि मां, नारंगियुनि वग़ैरह मां वाइटमिन्स मिलनि थियूं। ऐं वाइटमिन असांखे केतिरनि ई बीमारियुनि खां बचाइनि थियूं। ठीकु आहे, इंसान जो सॼो अमल दख़ल जीअं मतिलबु आयरन्स, मिनरल्स, प्रोटीन्स ते आहिनि, पर वाइटमिन्स ऑल्सो प्ले वेरी इंपॉर्टेंट रोल इन द गुड हेल्थ एंड फिज़िकल फिटनेस ऑफ लिविंग थिंग्स, नॉट ओनली ह्यूमन बींग बट लिविंग थिंग्स। ठीकु आहे, मैदनियात गोश्त, अनाज, सामुंडी खाधो वग़ैरह मां असांखे मैदनियात मिले थी, जेका बदन जे वाधारे ऐं उनखे सिहतमंद रखण लाइ ज़रूरी आहे। हाणे वाइटमिन्स जा कुझु क़िस्म पढ़ंदासीं। वाइटमिन्स ए जो ज़रियो कहिड़ो आहे? वाइटमिन्स ए जो ज़रियो गजरूं, मच्छी जे जेरे जो तेल वग़ैरह। अच्छा, मतिलबु इहो बि चई सघूं था हिकिड़ो जेको गजरूं वग़ैरह बि आहिनि, पर वाइटमिन ए जो जेको मेन सोर्स आहे फिश बि आहे। ऐं उनजो जेको कमु आहे राति जो अंधे थियण खां बचाए थो। मैडम तव्हांखे पढ़ायो त नाइट ब्लाइंडनेस खां वाइटमिन ए नाइट ब्लाइंडनेस खां रोकींदी आहे, राति जे अंधेपण खां वाइटमिन ए। उनखां पोइ आहे बी कॉम्प्लेक्स जो ज़रियो ऐं कमु ॿुधायो। वाइटमिन बी जेका आहे उहा उनजो भाॼियूं, कणिक जा दाणा, ताज़ो गोश्त ऐं वग़ैरह मां मिलंदियूं आहिनि। ऐं जेको उनजो कमु आहे चमड़ी ऐं बेरी जे बीमारी खां बचाइण आहे। वाइटमिन सी जो सोर्स कहिड़ो आहे ऐं उनजो कमु कहिड़ो आहे? वाइटमिन सी असांखे नारंगी मां मिले थी, ज़ैतून मां मिले थी, लीमन ऐं माल्टनि मां मिले थी। घणो करे रस वारा जेके मेवा ऐं भाॼियूं जेके जूसी फ्रूट्स एंड वेजिटेबल्स हूंदा आहिनि, उन मां असांखे वाइटमिन सी मिलंदी आहे। उनखां पोइ आहे मुदाफ़ी सिस्टम ऐं मज़बूत बनाइण ऐं स्क्रवी जड़नि बीमारियुनि खां बचाइण, जंहिं करे ॾंदनि मां रतु वहंदो आहे। इहे सभु मतिलबु वाइटमिन सी असांजे जिस्म में पूरी हूंदी त असां इन्हनि बीमारियुनि खां बची सघूं था। जेको अक्सर माण्हुनि खे ॾंदनि मां रतु बि ईंदो आहे, उहो बि वाइटमिन सी जे कमी जे करे ईंदो आहे। वाइटमिन डी जो ज़रियो ऐं कमु ॿुधायो। वाइटमिन डी जो ज़रियो खीर, मच्छीअ जो तेल, सिज जी रोशनी, मेन सोर्स एंड वेरी छा चइबो लेस एक्सपेंसिव जेको सोर्स आहे उहो वाइटमिन डी असांजो सिज आहे। सुबुह वारो सिज, जीअं ॾिसो अक्सर नंढड़ा ॿार पैदा थींदा आहिनि, उन्हनि खे काफ़िन जेके वरी सर्दियुनि में पैदा थींदा आहिनि उन्हनि खे त हेपाटाइटिस अॼुकल्ह कॉमन आहे, जेका जंहिंजे करे हू चवंदा त उन्हनि खे सन बाथ ॾियारियो वञे। त नंढड़नि ॿारनि खे सन बाथ या अक्सर जिन उहे मुल्क या उहे इलाइक़ा जिथे 24 ई कलाक ऐं सॼो सियारो बर्फ़ वग़ैरह पए थी, त उहे ॿियनि मुल्कनि में जेके उन्हनि जूं ट्रिप्स हूंदियूं आहिनि उहे बि उहे हूंदियूं आहिनि, त ॿियनि मुल्कनि में वञी ऐं सिज ते पाण खे इलाही सन बाथ वठाईंदा आहिनि। उन्हनि जे जिस्म में वाइटमिन डी जी कमी थींदी आहे, जंहिं करे उन्हनि जा हॾा वग़ैरह बि कमज़ोर थींदा आहिनि। अच्छा, हिते अचूं था सेम आहे। वाइटमिन डी जो कमु आहे ॾंदनि ऐं हॾनि खे मज़बूत करणु ऐं रिकेट्स जहिड़ी बीमारी खां बचाइणु, जेका हॾनि खे कमज़ोर कंदी आहे। अक्सर जेके असांखे जॾहिं असांजी वॾी एज थींदी आहे त पोइ इहा बीमारी ज़ाहिर थींदी आहे, त असांखे अक्सर हॾनि में जोड़नि में सूरु हूंदो आहे, उहो वाइटमिन डी जे कमी जे करे हूंदो आहे। ऐं वाइटमिन के जो जेको ज़रियो आहे उहो आहे ताज़ा मेवा ऐं भाॼियूं, ऐं उनजो कमु आहे रत जे प्लेटिनेट्स ठाहिण में कमु ईंदो आहे, जंहिं करे रतु वहण खां रुकिजी वेंदो आहे। मतिलबु हिकिड़ो माण्हू हूंदो आहे जेको वीक हूंदो आहे ऐं वाइटमिन के जी हुन में कमी हूंदी आहे, त जेको हुनजो धकु लॻंदो आहे या रतु हूंदो आहे त उहो काफ़ी देरि ताईं वहंदो आहे, बीहजी न सघंदो आहे। पर जंहिंजी वाइटमिन के जंहिंजे जिस्म में कंप्लीट मौजूदु हूंदो आहे, उनखे धकु लॻंदो आहे त जल्दी वाइट ब्लड सेल्स अची वेंदा आहिनि उन ज़ख़म में साम्हूं, त उहो रतु जल्दी बीहजी वेंदो आहे। उनखां पोइ वरी इहा आहे त
चैप्टर नंबर 4 बाब चौथों। हिते कुछ शयूं हुयूं उहे ई सेम जेके खाधे पीते जूं जदवल ठाहियल हुयो, ग्रुप ठाहियल हो त वरी कहिड़ा मिलंदियूं, पर मां चवां इहे काफ़ी शयूं पाण कवर कयूं आहिनि ऐं इनखे अगरि अञा घणो कंदासीं त ॾाढो वॾो थी वेंदो। इन लाइ बसि अचूं था चौथे बाब ते। चौथों बाब आहे जानदार ऐं उन्हनि जो माहौल, छा लिविंग थिंग्स एंड इन्वायरमेंट। माहौल छा खे चइजे थो? अच्छा, इहो मैडम इंग्लिश में बि आहे। कंहिं जानदार जे चौधारी जेको कुझु बि हूंदो आहे जंहिंमें जानदार ऐं ग़ैर जानदार अची वञनि था तंहिंखे माहौल चइबो आहे। असांजे आसपास जो जेको रहणी कहिड़ी माहौल आहे जानदार ऐं ग़ैर जानदार जी, उनखे माहौल चइबो आहे। माहौल जा जानदार जुज़ा कहिड़ा आहिनि? माहौल जा जानदार जुज़ा इंसान, जानवर ऐं ॿूटा आहिनि, इन लाइ जो उहे लिविंग थिंग्स आहिनि। ठीकु आहे। माहौल जा ग़ैर जानदार जुज़ा कहिड़ा आहिनि? हवा, पाणी, सिॼु, ख़ुश्की माहौल जा ग़ैर जानदार जुज़ा आहिनि। उनखां पोइ वरी अचूं था त माहौल जा क़िस्म घणा आहिनि, उहे कहिड़ा आहिनि? माहौल जा 3 क़िस्म आहिनि। असां जंहिं माहौल में रहूं था 3 क़िस्मनि जो माहौल असांखे मिले थो। हिकिड़ो ख़ुश्की, पाणी ऐं हवा। ठीकु आहे। ख़ुश्की वारे माहौल में केतिरियूं शयूं अची वञनि थियूं, जीअं बयाबान, चरागान, ॿेला, ऊचा हंध, वादी, शहर, ठीकु आहे, बहिराड़ी वग़ैरह। ऐं ईअं वरी पाणी वारी जेको माहौल आहे उन में बि केतिरियूं शयूं अची वञनि थियूं, ढंढ, समुंड, घिमियल ज़मीर, दरिया, वॾा तलाव। चलो इन खे थोरो असां स्किप था कयूं उन्हनि शयुनि खे, जो इहो थोरो मूंखे एतिरो नथो लॻे। हाणे अचूं था जानवरनि जी दर्जाबंदी छो कई वेंदी आहे? क्लासिफिकेशन ऑफ लिविंग थिंग्स। ठीकु आहे। क्लासिफिकेशन ऑफ एनिमल्स। जानवरनि जी दर्जाबंदी छो कई वेंदी आहे? खाधे खाइण जे लिहाज़ खां जानवरनि जी दर्जाबंदी कई वेंदी आहे। खाधो खाइण जे लिहाज़ खां जानवरनि खे घणनि ग्रुपनि में विरहायो वियो आहे, उहे कहिड़ा आहिनि? खाधे खाइण जे लिहाज़ खां जानवरनि खे 3 ग्रुपनि में विरहायो वियो आहे। नबातात खोर, गोश्त खोर ऐं हम खोर। ठीकु आहे। नबातात खोर उन्हनि खे चइबो आहे, उन्हनि जानवरनि खे चइबो आहे उहे जानवर जेकी सिर्फ़ु ॿूटा खाइनि तंहिंखे नबातात खोर चइबो आहे। जेकी सिर्फ़ु गोश्त खाइनि उन्हनि खे गोश्त खोर चइबो आहे। ऐं जेकी नबातात बि खाइनि ऐं गोश्त बि खाइनि, ठीकु आहे, त उनखे पंहिंजो नबातात में जीअं ईअं सम्झो त वेजिटेबल्स बचे, मीट बचे, उनखे हमखोर जानवर चइबो आहे। मतिलबु जीअं उहे जानवर जेके ॿूटा ऐं गोश्त ॿई खाइनि था तिन खे हमखोर चइबो आहे। इंसान जेके असां पाण आहियूं उहा बि हमखोर मतिलबु हुन में दर्जाबंदी में अची वञे। उनखां पोइ बाब 5 आहे मादो ऐं उन जूं हालतूं। ठीकु आहे। मादो छा आहे? पाण इलाही हेठियुनि क्लासनि खां वठी इहो पढ़ंदा ईंदा आहियूं त मादो छा आहे, वॉट इज़ मैटर। उहा शइ जेका वज़न रखे ऐं जॻह बि वालारे तंहिंखे मादो चइबो आहे। मादे जूं घणियूं ख़ासियतूं आहिनि, उहे कहिड़ियूं आहिनि? मादे जूं 3 हालतूं या ख़ासियतूं आहिनि, नहरो, पाणियाठ या गैस। नहरो छा आहे? मादे जो उहो क़िस्म जंहिंखे मुक़ररु मिक़दार ऐं मुक़ररु शिकिल हूंदी आहे तंहिंखे नहरो चइबो आहे, लिक्विड। ठीकु आहे। उनखां लिक्विड पाणियाठ खे चइबो आहे, गैस हुनखे सॉल्ट। इहो मादे जो उहो क़िस्म आहे जंहिंखे मुक़ररु मिक़दार ऐं मुक़ररु शिकिल हुजे, उनखे नहरो मतिलबु सॉल्ट चइबो आहे। उनखां पोइ आहे पाणियाठ छा खे चइबो आहे? मादे जो उहो क़िस्म जंहिंखे मुक़ररु शिकिल न हुजे पर मुक़ररु मिक़दार हुजे, उनखे पाणियाठ या लिक्विड चइबो आहे। गैस छा खे चइबो आहे? मादे जो उहो क़िस्म जंहिंखे न मुक़ररु मिक़दार हुजे न ई वरी मुक़ररु शिकिल हुजे त उनखे गैस चइबो आहे। मिक़दार छा खे चइबो आहे? को बि मादे वारो जिस्म जेतिरी जॻह वलारे थो तंहिंखे उनजो मिक़दार चइबो आहे। नेक्स्ट आहे बाब 6। ठीकु आहे। गर्मी ऐं उनजी माप, हीट एंड इट्स मेजरमेंट। ठीकु आहे। या टेम्परेचर एंड मेजरमेंट। गर्मी छा आहे? गर्मी हिकु क़िस्म जी तवनाई आहे जेका वधीक टेम्परेचर वारे हंध खां घटि टेम्परेचर वारे हंध ॾांहुं हलंदी या मुंतक़िल थींदी रहंदी आहे। उनखां पोइ आहे त गर्मी पद छा आहे? गर्मी पद ॿुधाए थो त का शइ केतिरी गरम आहे ऐं कंहिं बि शइ जी गरमाइश जे माप खे गर्मी पद चइबो आहे। उनखां पोइ आहे त थर्मामीटर छा आहे? थर्मामीटर हिकु औज़ार आहे जेको गर्मी पद मापण लाइ इस्तेमालु थींदो आहे।
थर्मामीटर जा घणा क़िस्म आहिनि, उहे कहिड़ा आहिनि? थर्मामीटर जा 2 क़िस्म आहिनि, डॉक्टरी थर्मामीटर ऐं लेबॉरेटरी थर्मामीटर। इंसान जे बदन जी आम हालत ऐं टेम्परेचर केतिरो हूंदो आहे? ठीकु आहे, 98.4 फ़ारेनहाइट ऐं 37 सेंटीग्रेड हूंदो आहे। टेम्परेचर मापण जा पैमाना कहिड़ा आहिनि? फ़ारेनहाइट ऐं सेंटीग्रेड। फ़ारेनहाइट अच्छा 2 पैमाना टेम्परेचर मापण जा, फ़ारेनहाइट ऐं सेंटीमीटर। फ़ारेनहाइट में निज पाणीअ जे ॼमण ऐं समुंड जी लेवल ते टहिकण जो दर्जो केतिरो हूंदो आहे? निज पाणीअ जे ॼमण जो दर्जो 32 फ़ारेनहाइट ऐं टहिकण जो दर्जो समुंड जे लेवल ते 212 हूंदो आहे। थर्मामीटर खे इस्तेमालु करण लाइ घुर्बल तदबीरूं ऐं तरीक़ा ॿुधायो। थर्मामीटर वात में रखण खां अॻु उनखे चङी तरह धोइणु घुरिजे ऐं वात मां कढण खां पोइ हिकु हंधि बीहो या वेही रखो। डॉक्टरी थर्मामीटर इस्तेमालु करण खां अॻु उनखे झटका ॾेई पारे खे हेठि आणियो ऐं 4 उनखे हेठि आणियो ऐं उनखां पोइ इस्तेमालु करियो। अच्छा, ही वरी कुझु ॿिया बि हुया सवाल के मैडम यास्मीन रिज़वान जे तव्हांखे पढ़ायो त लेबॉरेटरी में केतिरो टेम्परेचर हूंदो आहे ऐं उन में लेबॉरेटरी थर्मामीटर ते घटि में घटि टेम्परेचर 10 हूंदो आहे। ओके, ही हुई 4थे दर्जे जी साइंस जो हिसो 2। इंशाल्लाह साइंस जे हिसे 3 ऐं आख़िरी हिसो उहो हूंदो 7 बाब खां 10 बाब ताईं। उन में बि जल्दी मिलंदासीं ऐं क्लास कीअं लॻो उन हवाले सां पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहो। चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब कंदा। क्लास पसंदि अचे त लाइक ज़रूरु कंदा ऐं बेल आइकन जे बटन खे ज़रूरु प्रेस कंदा त जीअं असांजे क्लासनि जे नोटिफिकेशन खां आगाह थी सघो। ऐं पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान।